ख़बर वासा शेयर कंदारूं त वफ़ाक़ी सरकार पाणी जी विर्छ वारे ठाह ते अमल न थियण जो एतिराफ़ करे वरितो आहे। आबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह क़ौमी असैम्बली में ख़िताब कंदे चयो आहे त 1991 माहिदे ते अमल न पियो थिए। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदारूं त वफ़ाक़ी सरकार पाणी जी विर्छ वारे ठाह ते अमल न थियण जो एतिराफ़ करे वरितो आहे। आबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद शाह क़ौमी असैम्बली में ख़िताब कंदे चयो आहे त 1991 मुआहिदे जे पेरा बते अमल न पियो थिए। हुन चयो त पाणी वारो मामलो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल खे उमाणे वियो आहे। कोशिश आहे त CCI में पाणी जी विर्छ वारो मसइलो हल थी वञे। वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह ख़िताब कंदे चयो त पाणी जी खोट सभिनी सूबनि खे हिसे मुताबिक़ विरहाए ॾियण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सूबनि विच में पानी जा मसला गॾियल मशावरत से हल किया वेंदा। ख़बर के हवाले से अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदारूं वफ़ाक़ी सरकार पानी जी विर्छ वारे ठाह ते अमल न थियण जो एतिराफ़ करे वरितो आहे। आबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह क़ौमी असैम्बली में ख़िताब कंदे चयो त 1991 मुआहिदे जे पेरा बते अमल न पियो थिए। हुन चयो त पाणी वारो मामलो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल खे उमाणे वियो आहे। कोशिश आहे त CCI में पाणी जी विर्छ वारो मसइलो हल थी वञे। वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह ख़िताब कंदे चयो त पाणी जी खोट सभिनी सूबनि खे हिसे मुताबिक़ विरहाए ॾियण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे।